नाज़िया मांखे आगाह कई पिया हिन वक़्तु सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरीं मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो अमल जारी आहे। मांखे आगाह कई पिया कंबर मां पीर कयूं असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे। जी आगाह कजो हिन हवाले सां। जी ज़िले कंबर शहदाद कोट में बल्दियाती इलेक्शन के हवाले से वोटिंग जो अमल 8 वगे का शुरू थी वियो है। वोटर पंहिंजे हक़ जो इस्तेमाल करण के लिए पोलिंग स्टेशन जो रुख करे वरतो अथनि। ज़िले कंबर शहदाद कोट में 7,49,375 वोट दाख़िल आहिनि, जेकी पूरे ज़िले में जेके वोटर आहिनि उहे पंहिंजो वोट जो इस्तेमाल कंदा। जॾहिं त ज़िले कंबर शहदाद कोट में जेके पोलिंग स्टेशन आहिनि 603 आहिनि, जंहिंमें 111 इंतिहाई हसास 117 हसास आहिनि ऐं 374 जेके पोलिंग स्टेशन आहिनि उहे नॉर्मल आहिनि। सिक्योरिटी के हवाले से ॻाल्हि कंदासीं त ज़िले कंबर शहदाद कोट में 4000 पुलिस अहलकारनि अफसरनि ऐं 400 रेंजर्स ऐं फौजी जवाननि के मुक़रर कियो आहे, जेके पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। हिन वक़्त ताईं पोलिंग जो जेको अमल जेको नओं शुरू थियो आहे उहो ख़ैर ख़ूबी सां हली रहियो आहे। ऐं ॻाल्हि कजे त जेको ही पोलिंग जो अमल आहे उहो जेको 8 वगे खां शुरू थियो आहे, शाम 5 वगे ताईं बग़ैर कंहिं वक़्फ़े जे जारी रहंदो। 5 वगे खां पोइ जेको आहे सो वोटिंग ॻणण जो अमल कयो वेंदो ऐं जेके वोट उम्मीदवार आहिनि कामयाबु थींदा उन्हनि जो हर पोलिंग स्टेशन सां उन्हनि जी अनाउंसमेंट कई वेंदी त कहिड़े उम्मीदवार कहिड़ी पोलिंग स्टेशन तां केतिरा वोट खया आहिनि। जी